अदा असां सम्झूं था त कराची सिंध आहे, कराची सिंधियुनि जी आहे। हे सिंधियुनि जा जेको तव्हांखे ॿुधायां त हिन मुल्क जे वजूद में अचण खां पोइ ही सभु असांजा रखूं हुयूं, असांजा वाड़ा हुआ, असांजा माल हूंदा हुआ। हिते माल रखूं मींहं जे मौसम में रखूं थींदियूं, असांजे माल चवंदा चोखिया, पालारी, बुरफत, बिकक, गबोल, इहे सभु उन्हनि जूं ज़मीनूं। पोइ हिन मुल्क जे वजूद में अचण खां पोइ असांजा माण्हू जेके सिंधी कराची में आबाद थींदा हुआ, असां उन्हनि खे दिलि पर रियासत हमेशह चाहियो त कराची में सिंधी आबाद न थियनि ऐं पीपुल्स पार्टी हमेशह उन्हनि जे धुर बनियल आहे। हिन में बि तव्हां ॾिसो न, ज़मीन धरती धणियुनि जी आहे। मां तव्हांखे चवां थो त कराची जे अंदरि जिते बि का ख़ाली तव्हां ज़मीन ॾिसो था उते सिंधी माण्हू आबाद थिए, न हुनखे लीज जी ज़रूरत आहे न कागज़, छो जो मालिक आहे, उहो धणी आहे। अफ़गानी रही सघे थो, बंगाली रही सघे थो, बर्मी रही सघे थो, सिंधी माण्हुनि जे लाइ तव्हां इहो पीपुल्स पार्टी खे होश करणु खपे। तव्हां ॾिठो हूंदो जिन जिन इलाइक़नि में सिंधी आबादियूं आहिनि, पीपुल्स पार्टी खटे बि उतां थी। ही पीपुल्स पार्टी पंहिंजो नुक़सानु पाण पई करे। पीपुल्स पार्टी खे खपे त सिंधी ॻोठ बनाए, सिंधी आबादियूं करे। ऐं मां तव्हांजे हिन मीडिया जे थ्रू उन्हनि माण्हुनि खे जेके मीरपुर ख़ासि में जेके लाड़काणा आहिनि, जेके घोटकी में सखर, उनखे अपील थो कयां, अचो कराची में, अचो कराची में, कराची अवांजी कराची खे आबाद कयो। ऐं हिते हिन वक़्तु लखें जी तादाद में असां आहियूं। हीअ असांजो थोरो नुक़सानु थियो आहे, पर हिन मां असांखे फ़ाइदो केॾो मिलियो आहे। अॼु सभु असां मुतहद थिया आहियूं। सुभाणे दुश्मन, सिंध दुश्मन ऐं जेको कराची में सिंधी माण्हुनि जी चुरांद करे थो, उहो सुभाणे सोचींदो, कंहिं बि कॉलोनी ते, कंहिं बि सिंधी माण्हू जे घर ते हथु रखण खां अॻु में सोचींदो त हे हाणे चोधा जाॻिया आहिनि। कराची में सिंधी माण्हू, तव्हां ॾिठो न, कराची में जीअं सिंध क़ौमी महाज़ बशीर ख़ान कुरैशी जे जदोजहद सां अॼु सिंधी माण्हू आबाद आहिनि। ऐं अॼु जो कुझु बि आहे जसकम अवांजे सां गॾु आहे। सुनान खान कुरैशी जी क़यादत असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला असां केसनि खां तव्हां बैरिया में केतिरा असांजे मथां केस थिया, असां न केसनि खां ॾिजूं था, न फाइन खां ॾिजूं था, न इन्हनि खां खंभण खां ॾिजूं था। असां चऊं था त सिंधी माण्हू केर बि आहे, कहिड़ीअ बि पार्टी सां वास्तो रखे थो, असां हुनजी मालिकी कंदासीं। ऐं हिन तव्हांखे बि मां हिकु अपील थो कयां सिंधियुनि खे, कहिड़ी बि पार्टी में हुजो, कहिड़े बि फ़िरके में हुजो, कहिड़े बि मज़हब सां ताल रखो, कराची में सिंधी थियो त ॾिसो त दुश्मन कीअं थो भॼे। अॻिते लाइ छा लाइ अमल आहे? अॻिते लाइ अमल आहे त असांजो